अस्सलाम वालेकुम और अमीर हसन सोलंकी तान से मुलाकात टीवी के लाइक कयो सब्सक्राइब कयो। या साईं बिलाल शाह जी मज़ार साईं बिलाल शाह जो मुलाक़ो तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं साईं जी मज़ार है, साईं जी क़बर मुबारक है, पासे में साईं जे प्यारनि जूं क़बर मुबारक आहिनि। ऐं हाणे हलंदासीं मुलाक़े तरफ़। मुलाक़े के लाइक करण शेयर करण बिल्कुलु न विसारिजो। ऐं साईं जी मज़ार है, साईं जी क़बर मुबारक है, तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं हाणे थोड़ी देर में हलंदासीं। दोस्तों साईं जी मेले की मिठाई आहे, ही माण्हू खाई रहिया आहिनि दुकानदारनि। पुठे पासे में खीआ लॻल आहिनि जिते मिठाई मिठाई खाईंदा आहिनि। अदा किशमिश कहिड़ो हिसाब था ॾियो? एक किशमिश आहे ये 120 रुपये पाए, 100 रुपये पाए, मथा जी 150 रुपये पाए। ये 120 रुपये, 100 रुपये पाए, 120 रुपये पाए। ये 100 रुपये पाए, 100 रुपये पाए। ये 150 रुपये पाए। अस्सलाम वालेकुम अदा। अदा देखा मिठाई घणे किलो पियो ॾी? 240 रुपया किलो। 240 रुपया मिक्स मिठाई। सही, महिरबानी। अदा घणे पाए? घणे पाए? 120 रुपया पाए, 100 रुपया, 200 रुपया, 150 रुपया पाए। चल सही, मेहरबानी। कहिड़ो हिसाब आहे? अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हिसाब आहे? 60 रुपया पाए, 60 रुपया पा। ऐं ऊपरी महिरबानी। गर्मी लगी हुआ चटपटोड़ी पकोड़ा छोला बोतलू जानवर इनमें गैर मुल्की जानवर ईरान वाला जानवर, जापान वाला जानवर, इंडिया के मुल्क जा जानवर, बरतानिया के मुल्क जा जानवर, सऊदीया जा जानवर, अदापन पर के मुल्क जा उते आइन जिथे अवां छड़ियूं अजूं अब्दुल लतीफ चवे माग न मटाइन
जे बे दरवाजा इन त कडी कांगन के दिया कदम उठाए के उमेर जा बोतला बुता करीबन जा तू दावा ॾिसी न कर जनी सेखारी वड़ जग ॾेखारी संगे अदात जो कुटो हमेशा ॾेखारींदो आहे सोचण तव्हांजो कमु आहे सम्झण तव्हांजो कमु आहे प्यास गलनि तां रत फुड़ा उते हली ते उगियास पोइ मिड़े माप कयईं खालक बदिले खून जो न कोई इंसान मोहम्मद जहिड़ो न कोई बात जहिड़ो न कोई शरबत लाओ लाओदी पंहिंजो नसीब खाईंदो तूं पंहिंजो नसीब खाईंदे बचू होशियारी वठ न छेड़ मलंगानू छेड़ेगा तो मामला खराब होएगा होशियारी वठ न सीरत पूरी न कोई पूरी फकीर दुआ करके बाजे इन्हें तेरी मुराद आराम इशारे का भाई पापा को दोस्तों आई करीम ते जो फोटोग्राफर अदा देखो रही है कहां घणन साल गाड़ी कम पिया कयो असां साईं तकरीबन 10-12 साल थिया न हर साल में ईंदा आहियूं हुते घणी ॾियारी तव्हां चलाईंदा आहियो ॾियारी एतिरो कोन्हे महांगाई जे हिसाब सां ॾियारी थोरी 400-300-400 रुपया गुज़ारो थियो अथव गुज़ारो आहे ठीकु आहे महिरबानी दोस्तों ये मेले मार्केट है मेन बाजार है 1 किलो में बाजार है 1 किलो की खरीदारी की थे हाँ अंदाज से मला खरीद कर दोस्तों आलू मला खरीद पखाली है जो कम के ऊपर है ब्लॉक है मतलब जो मैदान है मल पहलवान तैयारी जा कन मैदान है मुश्ताक साहब यूट्यूब फेसबुक